नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। अॼोके प्रोग्राम जे सेगमेंट में एक दफ़ो ॿीहर असां तारीख़ जे उन वाक़े जो ज़िक्र कंदासूं जंहिंजो ताल्लुक़ यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका सां आहे। यानी पाण ॻाल्हाए रहिया आहियूं द अमेरिकन सिविल वार। अमेरिकी सिविल वार जा उतां जे पॉलिटिकल सिस्टम ते कहिड़ा असर पिया, उतां जो जेको समाज आहे अमेरिकन सोसाइटी उन ते कहिड़ो इम्पैक्ट पियो। अॼोके प्रोग्राम में पाण अमेरिकन जी जेका सिविल वार आहे उन सिविल वार जे मुख़्तलिफ़ पासनि ते ॻाल्हाईंदासूं ऐं जॾहिं सिविल वार थी त उन वक़्तु अमेरिका जो सदर जेको हो उहो अब्राहम लिंकन हुयो। असल में ही वार जेका आहे अमेरिका जे नॉर्थ ऐं साउथ याने हिकिड़ो इंडस्ट्री वर्सिस फार्मिंग जे विच में हिकिड़ो वॾो झेड़ो हुयो। 1861 खां 1865 ताईं ही वार हली ऐं 1865 में इन सिविल वार जो ख़ात्मो थियो ऐं उन खां बाद में ग़ुलामी जेका हुई नॉर्थ ऐं साउथ ॿिन्ही हंधनि तां ग़ुलामी जो अंत आंदो वियो। अॼोके प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे बदर समेजो साहब। बदर समेजो साहब के साथ प्रोग्राम में भलीकार चऊं था। बदर साहब, अॼोको जेको सेगमेंट जो उनवान आहे द अमेरिकन सिविल वार, इन खां पहिरें असां ॾिसूं था त जेको फ्रेंच रेवोल्यूशन बि उहो तमामु हिकिड़ो वॾो टॉपिक आहे। ईंदड़ प्रोग्राम में पाण कोशिशि कंदासूं उन ते बि ॻाल्हाईंदासूं। अमेरिकन वार ऑफ इंडिपेंडेंट बि आहे। अहिड़े क़िस्म जा ॿिया खोड़ सारा वाक़िया आहिनि, पर अॼु जेको असांजो उनवान आहे द अमेरिकन सिविल वार। अमेरिकन सिविल वार शुरू किथां थी, उनजो इम्पैक्ट कहिड़ो पियो, अवां इन उनवान खे किथां शुरू कंदव? महिरबानी शकील साईं। अमेरिकन सिविल वार बुनियादी तरह सां जेकॾहिं चइजे त हिकिड़ो वाटर शेड मूवमेंट आहे अमेरिका जी तारीख़ जो त आहे ई आहे, पर उन सां गॾु ख़ासि करे जेके इकोनॉमिक अफेयर्स या द वे अमेरिका यूज़ टू डील इट्स इकोनॉमी, उहो उन में उनजो तमामु वॾो रोल आहे। ऐं ईअं खणी चइजे त या जेतोणीकि ज़ाहिरी तौर ते जीअं इंट्रो में साईं जन ॿुधायो त स्लेवरी खे ख़तमु करण जे लाइ हुई, पर बुनियादी तरह सां इहो हिनजो हिकिड़ो मोरल पॉइंट आहे, मोरल पहलू आहे, या ईअं खणी चइजे त घणे भाङे इहो अहिड़ो हिकिड़ो पहलू आहे जेको ॿाहिरि रखणु ज़रूरी आहे, दुनिया खे ॾेखारण लाइ ज़रूरी आहे त भई ही दरअसल जेके नॉर्दर्न स्टेट्स हुयूं जंहिंखे यूनियन सॾींदा हुआ तंहिं ज़माने में, उन जेके सदर्न स्टेट्स जंहिंखे कॉन्फिडरेसी सॾींदा हुआ तंहिं ज़माने में, उन जे ख़िलाफ़ हिकिड़ी जंग हुई जेकी स्लेवरी खे ख़तमु करण लाइ हुई। जेतोणीकि हिन में को शक कोन्हे त अमेरिका अमेंडमेंट करे कॉन्स्टिट्यूशन में स्लेवरी खे प्रोहिबिट कयो, पर ईअं न हो। तमामु वॾे ड्रिघे अरसे ताईं, इवन 20वीं सदी ताईं बि इन में इन तरह जो इन ते मुकमल तौर अमल न थियो हो ऐं साउथ में स्लेव्स हूंदा हुया। ऐं पहिरियों दफ़ो मुंहिंजे ख़्याल में निक्सन खां कुझु वक़्तु पहिरियों दफ़ो हिकिड़े ब्लैक स्टूडेंट खे, जेको तव्हां फेसबुक ते करे ॾिठो हूंदो, का हिकिड़ी पोस्ट ईंदी अथव, हिकिड़ो नौजवान अलॻि वेठो हूंदो आहे, अलॻि हिकिड़ी बेंच ते वेठो हूंदो आहे सॼे क्लास खां। इहो उहो पहिरियों नौजवान हो ब्लैक जंहिंखे स्कूल में दाख़िल कयो वियो, यानी अहिड़े स्कूल में जंहिंमें गोरा पढ़ंदा हुया, पर पोइ बि ही वॉज नॉट डेल्ट इक्वली, नंबर 1। ॿियो, अमेरिका में जेके बसूं हुयूं उन में हिकिड़ो मशहूरु अथव अमेरिकन सीट ते, बस जी सीट ते बि शायदि रोज़ा मुंहिंजे ख़्याल में नालो उन माई जो, जंहिं पहिरियों इन ते एहतजाज कयो त भई मूंखे बि बीहण जो हक़ आहे, ऐं उनखे सज़ा आई। इन ते हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरत नॉवल लिखियलु अथव टू किल द मॉकिंग बर्ड। उन फिल्म बि ॾाढी ग्रेगरी पैक जी आहे, मुंहिंजे ख़्याल में ॾाढी ख़ूबसूरत फिल्म आहे, जेके माण्हू इंट्रस्टेड आहिनि उहे ज़रूरु ॾिसनि। टू किल अ मॉकिंग बर्ड, जेमी ली जो शायदि नावल आहे। उन ते इहा फिल्म ठाहियलु आहे, जंहिंमें हिकिड़ो ब्लैक माण्हू ते इल्ज़ाम हूंदो आहे त उन अटेम्प्ट कयो आहे कंहिं गोरी औरत ते। सो इहो जेको बैकग्राउंड आहे, असल में सिविल वार इज़ बेसिकली अ वार बिटवीन इकोनॉमिक सिस्टम्स। हाणे छा हो त सही, इंग्लैंड में जेके अमेरिका 1770 में 77 टू 72 73 इन ज़माने में आज़ादु थियो आहे। इन वक़्त खां पहिरियों
America used to be the only colony outside England जेकी इंग्लैंड खां वधीक अमीर हुई, यानी उन जी जेकी इकोनॉमिक ग्रोथ हुई उहा ख़ुदि उनजे ग्रेट ब्रिटेन खां मथे हुई ऐं वॾे में वॾो जेको रेवेन्यू ईंदो उहो अमेरिका मां ईंदो यूरोप यूके में। जेके पहिरियां जेके चइबो आहे फाउंडिंग फादर्स, यानी जंहिंमें वाशिंगटन बि आहे, थॉमस जेफरसन बि आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में जॉन एडम्स बि आहे, इहे सभु उहे माण्हू आहिनि जिन माण्हुनि इहो एहतजाज कयो त भई असां तेसि ताईं इंग्लैंड खे टैक्स न ॾींदासीं जेसि ताईं असांजो नुमाइंदो असेंबली में न वेंदो। इंग्लैंड ईअं कोन कंदी त कॉलोनीज़ जा माण्हू पंहिंजे असेंबली में विहारे ऐं झेड़ो इन तां शुरू थियो। हालांकि हुननि हिंदुस्तान पाकिस्तान जा माण्हू त इहे चवनि पिया त भई गोरनि जो गोरा असां ते काबिज़नि। साॻियो केस अमेरिका में न हो। अमेरिका में त उहे ख़ुदि गोरा हुया जेके गोरनि जे ख़िलाफ़ विड़ी रहिया। रीज़न उनजो इहो हो त असां टैक्स न ॾींदासीं। उन्हनि हिकिड़ो नारो हयो हो, नो टैक्सेशन विदाउट रिप्रेज़ेंटेशन। हाणे मां इहो बैकग्राउंड सिर्फ़ इन लाइ ॿुधां थो त जीअं अॻिते हली असांखे ख़बर पवे त इहो छा थो थिए। पोइ छा थियो त तंहिं ज़माने में तमामु वॾी कॉटन जेकी आहे उहा एक्सपोर्ट थींदी हुई इंग्लैंड में, ठीकु आहे न साईं। हाणे इहो कॉटन खे लफ़्ज़ खे यादि रखिजो, छा कजो असां यूरोप ते बि ईंदासीं जॾहिं ग्रेट ब्रिटेन ऐं ज़ार जे विच में वार थिए थी, उन जा रीज़न कहिड़ा आहिनि, 1857 जा रीज़न कहिड़ा आहिनि ऐं कहिड़ो रीज़न आहे तो ईस्ट इंडिया कंपनी खां इंग्लैंड सरकार वापसि वरिती ऐं ख़ुदि डायरेक्ट हुकूमत करणु शुरू कई। हाणे असीं हुयासीं अमेरिका ते, त जंहिं महिल इंडस्ट्रियल रेवोल्यूशन अचे थो साईं यूरोप में, उनमें इंग्लैंड में तमामु वॾो इंडस्ट्रियल उन खां पहिरियों अचे थो नेदरलैंड में, जेके डच लैंड सॾिबो आहे, उते अचे थो त तमामु वॾी ज़रूरत खपत महसूसु थिए थी फैशनेबल कपिड़नि जी। तंहिं करे ॿ शयूं अमेरिका मां तमामु घणियूं एक्सपोर्ट थींदियूं साईं। हिकिड़ो चमड़ो थींदो, पेल्ट्स उनखे सॾिबो, फर जा कोट वग़ैरह ठहंदा। छाहे करे यूरोप थधो हो, तंहिंजे करे उतां जा माण्हू लेदर जा कोट पाईंदा हुआ ऐं फर पाईंदियूं औरतूं जेके फैशनेबल अमीर औरतूं हुयूं। इंडस्ट्रियल रेवोल्यूशन खां पोइ यूरोप तमामु वॾो तेज़ी सां अमीर थियो। उन मतिलबु खाम माल हासिलु कयो, ख़ासि करे इंडिया मां त तमामु वॾो खाम माल हासिलु कयो, तमामु वॾियूं इंडस्ट्रियूं ठहनि थियूं इंग्लैंड में। पर साॻी इंडस्ट्रियलाइज़ेशन जॾहिं अमेरिका में वञे थी, असां हाणे वरी अमेरिका आज़ादु थो थिए, त पोइ हुननि इहो चयो त भई जेके सिविल वार ते मां अचां पियो, त हिननि चयो त भई जेको इंडस्ट्रियलाइज़ेशन आहे शकील साईं, उनखे आज़ादु माण्हू खपंदा आहिनि, मज़दूर आज़ादु खपंदा आहिनि जेके मुख़्तलिफ़ फैक्ट्रियुनि में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वञी सघनि। साॻे नमूने एग्रीकल्चर खे ख़ानदान खपंदा आहिनि, उहे ख़ानदाननि जा ख़ानदान ख़रीद कंदा हुया ऐं पंहिंजे प्लांटेशन ते लॻाईंदा यानी हुआ। उते पर साॻे बॉन्डेड लेबर जो इहो चई सघिजे थो, जी बॉन्डेड जी लेबर जो बॉन्डेड लेबर हुनखे कॉन्सेप्ट हुयो खपंदी साउथ हुई, में। पर साॻे वक़्त में जेको इंडस्ट्रियल पार्ट हुयो यूएस जो, उहे उन वटि इंडस्ट्रियूं हुयूं ऐं उन्हनि खे हिकिड़ी आज़ादु माण्हू खपंदा हुआ। पहिरियों रीज़न इहो त हुननि स्लेवरी खे ख़तमु कयो त जीअं इन्हनि माण्हुनि खे असां पंहिंजनि इंडस्ट्रीज़ में इस्तेमालु करे सघूं। ऐं साॻे वक़्त में जॾहिं स्लेवरी ख़तमु थी थिए साईं, त लिंकन जेके बॉर्डरिंग स्टेट आहिनि उन में स्लेवरी ख़तमु न कई, सिर्फ़ु इन ख़ौफ़ खां त उहे किथे आज़ादी जो ऐलान न कनि। सो अहिड़े तरीक़े सां सिविल वार जंहिंमहिल थिए थी, इन सां गॾु हिकिड़ो नथी कयो ॿियो आइडिया, उहो इहो आहे, उन सां कनेक्ट कयो ॿियो आइडिया, इहो दौरु आहे जॾहिं पहिरियों आयल एक्सप्लोरेशन थिए थी। एडविन ड्रैक शायदि उहो पहिरियों माण्हू हो जंहिं आयल खे हिट कयो हुयो पेंसिल्वेनिया में, ऐं हितां आयल इंडस्ट्री शुरू थिए थी। ऐं आयल इंडस्ट्री लाइ इहो ज़हन में रखी छॾियो असांखे हिते हिकिड़ो अलॻि प्रोग्राम करण जी ज़रूरत आहे, छाकाणि जो आयल इंडस्ट्री दुनिया में तमामु वॾी तब्दीली, तमामु वॾी ज़ुल्म बरबरीयत ऐं तमामु वॾी जंगुनि जो सबबु बि बणी आहे। ऐं पोइ तव्हां यूरोप में जॾहिं ईंदो त फर्स्ट वर्ल्ड वार, सेकेंड वर्ल्ड वार में बि एट द बैक ऑफ इट आयल जो हिकिड़ो तमामु वॾो रोल आहे। बहरहाल जेकॾहिं सिविल वार जे हवाले सां ॻाल्हायो त दिस वाज़ द कंडीशंस जंहिंमें सिविल वार शुरू थी। जी शकील साहब। बदर साहब, जीअं तव्हां चयो त जेको इंडस्ट्री ऐं फार्मिंग जे विच में जहिड़ो काटन जो तव्हां रेफरेंस ॾिनो, साउथ में लेबर जेका बॉन्डेड लेबर हुई ऐं अब्राहम लिंकन जेका आहे उहो ॿिन्ही हंधनि ते, यानी नॉर्थ ऐं साउथ ॿिन्ही हंधनि ते स्लेवरी ख़तमु करणु पियो चाहे। ऐं जेको अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन हुयो उनमें असां ॾिसूं था त 13, 14 एंड 15 जेका अमेंडमेंट कई वई, उन खां बाद में उहा स्लेवरी जेका आहे उहा ख़तमु थी ऐं उतां जा जेके ग़ुलाम आहिनि उन्हनि खे वोट समेत ॿिया जेके शहरी राइट्स आहिनि
सिविल राइट्स उहे ॾिना विया। अॻिते हली असां ॾिसूं था त इन सिविल वार जे ख़ात्मे खां पोइ 60s में मार्टिन लूथर जेको आहे उहो असांजे आॾो अचे थो, आई हैव ए ड्रीम जंहिंजो मशहूरु आहे स्पीच जो हो त 60s जे अंदरि जेको ही ग़ुलामी हुई उहो त 1800 जेको 65 आहे उन में ख़तमु थी चुकी। पोइ 60s में इहो मार्टिन लूथर कीअं साम्हूं अचे थो? जी, मां साईं जन खे इहो ई अर्ज़ु कयो त जेतोणीकि कागज़ ते त इहा ॻाल्हि हुई त स्लेवरी ख़तमु था कयूं असां कॉन्स्टिट्यूशन जे हवाले सां, पर प्रैक्टिस में न हुयो। जीअं मां ज़िक्र कयो जेकी मिसाल उनखे हिकिड़ो ख़ासि अखर इस्तेमालु कबो आहे जेको साउथ अफ्रीका में बि इस्तेमालु थींदो हुयो, त मतिलबु उन में अलॻि अलॻि ट्रीट कयो वेंदो। साॻे वक़्त में जंहिं महिल मार्टिन लूथर चवे थो, जूनियर चवे थो त भई आहे व ड्रीम जी ॻाल्हि थो करे, या हिकिड़ो मशहूरु इन जो अथव वी शैल ओवरकम, हिकिड़ो मशहूरु गानो बि आहे जेके हिंदुस्ताननि बि हम होंगे कामयाब करे ट्रांसलेट कयो हुयो, उहो बि तव्हां इन्हनि जो ॻायल आहे, तमामु ख़ूबसूरत नमूने ॻायल आहे। उहो इहे सभु ॻाल्हियूं प्रैक्टिस में न हुयूं। इहो ई सबबु हो जॾहिं बाराक ओबामा पहिरियों दफ़ो सदर थो थिए, जेकॾहिं कंहिंखे बाराक ओबामा जी ओथ सेरेमनी यादि आहे त उन में जेके ब्लैक माण्हू आहिनि उहे ज़ारो क़तार रोईंदे नज़र अचनि था, बिकॉज़ उनखे लॻे थो त हीउ छा थी वियो, हिकिड़ी तारीख़ में हेॾो वॾो सुरमोड़ वाक़ियो थिए थो जो हिकिड़ो ब्लैक माण्हू अची अमेरिका जो सदर थो थिए। इन प्रैक्टिस बिल्कुलु न हुयो। इन प्रैक्टिस ब्लैक्स इन ते हिकिड़ी ॾाढी ख़ूबसूरत फिल्म बि ठाहियल अथव। अमेरिका में जेके बि माण्हू ॿाहिरों जा आहिनि, एलियन आहिनि प्लस ब्लैक आहिनि, उहे कीअं ट्रीट था थियनि। हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त फिल्म आहे, अगेन मां हुते कोट कंदुमि, क्रैश फिल्म जो नालो आहे, जेके माण्हू फिल्म जो शौक़ु रखे था ज़रूरु ॾिसनि त कीअं अमेरिकन सोसाइटी में ब्लैक इज़ नेवर बिन ट्रस्टेड। ठीकु आहे न, हू सम्झंदा त बाबा ब्लैक आहे त इहो चोर आहे, ब्लैक आहे त इहो मतिलबु थोरे थोरे हिन ते क्राइम कंदो, माण्हू मारे छॾींदो। इन तरह जी जेको मेंटल अप्रोच आहे, काकेशन्स या वाइट जेके आहिनि उहे कॾहिं बि ब्लैक खे पंहिंजे बराबरी जो न सम्झंदा रहिया आहिनि। अमेरिका खे तमामु वॾो अरसो लॻो आहे इहो हज़म करण में त दे हैव द इक्वल राइट्स, कॉन्स्टिट्यूशन में उनखे इक्वल राइट आहिनि, तंहिं करे उनखे सोशली बि इक्वल ट्रीट करणु खपे। जी शकील मतलब साहब सिविल वार ॾांहुं वापसि अचूं था। फोर्ट समटर जंहिं ते साउथ जे तरफ़ां हमिलो कयो वियो ऐं उन खां बाद में सिविल वार जी शुरूआति थी। पोइ हिकिड़े वक़्त ते जेको कैपिटल हुयो वाशिंगटन, उनखे बि शिफ्ट करणो पियो कंहिं ॿिए हंधि ते। त हीउ थोरो असांखे हमले जे बारे में बि ॿुधायो। सही, असल में जेके मिसाल जेकॾहिं पर्टिकुलर कंहिं वाक्यनि जी ॻाल्हि कजे, उनखे मां थोरो इनखे जेकॾहिं तव्हां चाहियो त ॾिसो, वार जंहिं महिल थींदी आहे न, वार में इट इज़ नॉट डिसाइडेड ऑल टुगेदर त भई कहिड़ी कुवत वधीक सगारी आहे। इहा वार बिटवीन नॉर्थ ऐं साउथ हुई, ऐं जेके चवनि था न त साउथ जा जेके जनरल हुआ उहे दे वर वेरी ब्रेव। ठीकु आहे न, ऐं उन सां गॾु ब्लैक्स बि विढ़ंदा हुआ, ईअं बि हुयो। इन ते बि खोड़ तरह जा किताब लिखिया विया आहिनि इन मामलनि ते, या फिल्मूं ठाहियूं वयूं आहिनि। बहरहाल जेकी वार आहे उहा ऑन ऑफ थींदी आहे, उनमें यकीनन जेके आहिनि उहे तव्हां इहो बि ॾिसो त वार ख़तमु थिए थी ऐं तमामु जल्दी लिंकन खे जेको आहे हिकिड़े थिएटर में मारियो थो वञे। सो इट वॉज़ नॉट एंडेड ऑल टुगेदर, इहो सभु कुझु रहियो हो ऐं इहो अमेरिका जी समाज जी रग रग में वसियल हो स्लेवरी। ठीकु आहे न, इट वॉज़ नॉट ईज़ी टू एंड इट कंप्लीटली। सो तंहिंजे करे इन तरह जा जंहिं महिल जज़्बात तव्हांजे माण्हुनि जे दिलनि में हूंदा आहिनि त पोइ यकीनन उन जज़्बात जो जेको अगेंस्ट वेंदो आहे उहो वधीक ख़तरो महसूसु कंदो आहे। जी बदर साहब, अब्राहम लिंकन जेको अमेरिका जो प्रेसिडेंट चूंडियो वियो, मां सम्झा थो 1860 जी जेका प्रेसिडेंशियल इलेक्शन हुई उन में उहो चूंडियो वियो, एंटी स्लेवरी हुयो। ऐं उन खां बाद में रिपब्लिकन पार्टी जेका आहे उन जे हुन तां चूंडिजी अचे थो, त उन वक़्तु रिपब्लिकन जे जेको मुखालफ़त में हुई, जीअं हींअर डेमोक्रेट्स आहिनि, उन वक़्तु ॿियूं कहिड़ियूं पार्टियूं हुन दौर में? अमेरिका में सदाईं टू पार्टी सिस्टम रहियो आहे। साईं, नाला उनजा मटबा रहिया आहिनि। ठीकु आहे न, जीअं यूनियन ऑफ कॉन्फिडरेसी जी ॻाल्हि थी कजे, इहा ई आहिनि। साउथ में मोस्टली बुनियादी तरह सां साउथ में डेमोक्रेट्स हूंदा हुया ऐं नॉर्थ में रिपब्लिकन हूंदा। अॼु बि जेके आहिनि, जेकॾहिं तव्हां इंटरनेशनली ॾिसो त अमूमन असां वटि इहो तसवर रहंदो आहे त भई अच्छा डेमोक्रेट्स जी गवर्नमेंट आहे त पोइ ॿियनि मुल्कनि में माना कुझु न कुझु जमहूरी
निज़ाम हूंदो, ईअं असां वटि जेतोणीकि इहो ज़रूरी न आहे, पर ईअं अनुमान कया वेंदा आहिनि। रिपब्लिकन ईंदा त पोइ घणे भाङे फ़ौजी डिक्टेटरशिप वग़ैरह इन तरह जी असां वटि ॻाल्हि कई वेंदी आहे। बाक़ी इहो आहे त अमेरिका में शुरू खां वठी 2 पार्टी सिस्टम आहे, ऐं अमेरिका में जेकॾहिं को ॿियो माण्हू हूंदो आहे त उहो इंडिपेंडेंट काउंट थींदो आहे, ऐं घणे भाङे उहे सर्वाइव न करे सघंदा आहिनि। तव्हां पाण ॾिठो आहे त जेके बि ॿिया प्रेसिडेंट जी इलेक्शन विढ़िया, मिसाल बर्नीस जो जेकॾहिं ज़िक्र कजे त केॾो मज़बूत उमेदवार हो, पर उहो सिर्फ़ु इन जे लाइ विथ स्टैंड न करे सघियो ऐं बीह न सघियो, छाकाणि जो हुनखे का बैकिंग न हुई कंहिं पार्टी। भले साहब, इन सिविल वार जेको आहे, ज़ाहिर आहे त उनजा हिकिड़े पॉलिटिकल सिस्टम ते इम्पैक्ट पियो, पूरी अमेरिकन सोसाइटी ते, आम कॉमन मैन जेको हुयो, ॿिन्ही तरफ़नि खां उन ते बि उनजो असरु पियो। लाइफ ऐं प्रॉपर्टी जे हवाले सां केतिरो लॉस थियो, चयो वञे थो त $10 लख हिकु ॾींहं में रुगो नुक़सानु थींदो हुयो। केतिरियूं जेको आहे जानी नुक़सानु थियो, कुझु अंदाज़ो आहे तव्हांखे हिन सिविल वार जे दौरान केतिरो नुक़सानु थियो? जी, जो सिविल वार डेफिनेटली उहा जीअं त नाले में ज़ाहिर थो थिए, उहा जंग जेकी अंदरूने मुल्क विढ़ी वञे, यकीनन उहा जेकॾहिं शहरनि में विढ़ी थी वञे ऐं ॻोठनि में विढ़ी थी वञे त उन में नुक़सानु तमामु घणो थियण जो अंदेशो हूंदो आहे। पर इहो ज़हन में तव्हां रखो त अमेरिका जी जेकी डेवलपमेंट आहे उहा ॾाढी इंट्रस्टिंग आहे। मिसाल, इन खां पहिरियां सिविल वार खां पहिरियां अमेरिका में हिकिड़ो टर्म इस्तेमालु थींदो अथव, वेस्टवर्ड एक्सपेंशन। माना चवंदा आहिनि अमेरिका दुनिया जो उहो वाहिद मुल्क हो जंहिंमें बॉर्डर मूव कंदा हुया, यानी जेको अमेरिका उहो ईस्टर्न साइड खां शुरू थियो आहे, जेको एटलांटिक वारो पासो आहे न साईं, इन खां अमेरिका शुरू थियो आहे। ठीकु आहे, छाकाणि जो जेके उनखे पिलग्रिम्स सॾिबो आहे, जेके माण्हू मे फ्लावर पहिरियों जेको ॿेड़ो हुयो जंहिंमें उहे माण्हू यूरोप खां आया, उहे एटलांटिक क्रॉस करे आया हुआ, दे वर ऑन द ईस्टर्न साइड ऑफ अमेरिका। पोइ इहे माण्हू आस्ते आस्ते एक्सप्लोरेशन थी अथव, ऐं इहे माण्हू अॻिते वधिया आहिनि, वेस्टवर्ड एक्सपेंशन थी आहे, ता वक़्त के वञी इहे पैसिफिक खे लॻा आहिनि। यानी अमेरिका जेको विदिन अमेरिका साईं, उहो एयर ट्रेवल बि 6 कलाकनि खां प्लस अथव। यानी एतिरो मोकिरो आहे जेतिरो हितां खां शायदि वञी यूरोप चइजे, जेकॾहिं अमेरिका जी मोकर ॾिसे। तव्हां ख़ुदि टाइम ज़ोन ॾिसो, हिकिड़े अमेरिका में 5 खां 6 टाइम ज़ोन आहिनि। यानी तव्हां विदिन अमेरिका में जेकॾहिं ट्रेवल था कयो, तव्हां मिसाल लॉस एंजलिस में आहियो ऐं तव्हां वाशिंगटन में आहियो, त ख़ुदि 2-3 कलाकनि जो फ़र्क़ु थो थी वञे तव्हांजे टाइम में, तव्हांजी घड़ीअ में, हिक ई मुल्क में। सो अमेरिका जो जेको इकोनॉमिक ढांचो आहे साईं, उहो ॾाढो इंट्रस्टिंग आहे। पोइ अमेरिका में जेके आयल एक्सप्लोरेशन जो मूं सवेर ज़िक्र कयो, जंहिं महिल उहा थिए थी त पोइ कीअं उहे आयल जेकी माफ़िया आयल बैरून्स आहिनि, कीअं अमेरिका जे फ़ैसिलनि ते क़ाबिज़ आहिनि, पोइ उहे कीअं रोकनि था त अदर देन आयल ॿिए कंहिं तरीक़े सां गाॾियूं न इस्तेमालु थियनि। तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त अमेरिका में पहिरियों ट्राम, जेके असां वटि बि तव्हांखे यादि हूंदो, ट्राम या ॿुधल आहे, पंहिंजो पाण खणी अखियुनि सां न बि ॾिठो हूंदोसीं, त ट्राम हूंदा उहे छो ख़तमु थिया? छाकाणि जो जेको आयल बैरून्स हुआ उहे चाहींदा हुआ त का बि अल्टरनेट न हुजे, माण्हुनि जूं गाॾियूं सिर्फ़ु आयल ते डिपेंड कनि। तंहिंजे करे जेको रॉकफेलर हो साईं, रॉकफेलर इवन हिकिड़ी कानून साज़ी कराई अमेरिका में। 2 कानून साज़ियूं हुन जूं मशहूरु आहिनि। कहिड़ियूं? नंबर 1 त जेके बि रेल रोड विछायल आहे, मतिलबु उहे जेके शहरनि में ट्राम जा जेके विछायल आहे, उन्हनि उखेड़िया हुया, छाकाणि जो उहे बिजली ते रन कंदा। उहे बाक़ाइदे आइन बिल पास कराए, उहे सभु उखेड़िया विया। नंबर 1। ॿियो, हुन 3 साल 1938 वारे ज़माने में 3 सालनि ताईं अमेरिका में शराब ते पाबंदी रही हुई। उनखे प्रोहिबिशन जो पीरियड सॾिबो अथव। इहो इन जे लाइ न हुई त को मज़हबी हिसाब सां जीअं पाण ॾिसंदा आहियूं, न, सिर्फ़ु इन जे लाइ जो बाय प्रोडक्ट हो शराब जो इथनोल, जेको तव्हां ॿुधो हूंदो। जी इथनोल जी। छा मां ठहंदो आहे साईं? इथनोल ठहंदो आहे शुगर केन मां। हाणे इन तरीक़े सां हुन चयो त जेकॾहिं इथनोल ठहे थो ऐं गाॾी उन ते हलंदी त डेफिनेटली आयल खे रिप्लेसमेंट मिलंदी। सो हुननि 2 शयुनि ते पाबंदी लॻाई। ऐं तव्हांखे इन में हिकिड़ी ॿी शइ एड कंदो हलां, जेकी फोर्ड कंपनी आहे, उन पहिरियों जॾहिं गाॾियूं ठाहियूं त उहे इलेक्ट्रिक ते रन करण जे लाइ गाॾियूं ठाहियूं। हुन पाबंदी लॻाई, नतीजो इहो थियो त फोर्ड खे नुक़सान पियो पवे।
हुन इहो जेको आहे उहो प्लान कैंसिल कयो ऐं सॼियूं पंहिंजूं गाॾियूं कन्वर्ट कयूं कंहिं ते ऑयल ते। ॾिसो ही जेके इंडस्ट्रियलाइज़्ड जेके इंडस्ट्रियल माण्हू आहिनि, हाउ दे कंट्रोल्ड द गवर्नमेंट, सिर्फ़ु इन जे लाइ त पंहिंजी हुनखे फेवर मिले। अॼु ताईं बि जेकी दुनिया में कानून साज़ी थिए थी उहा घणे भाङे अवाम खां वधीक चंद माण्हुनि खे फेवर करण लाइ ठहे थी। ऐं जंहिंजो वॾे में वॾो, मां ईअं चवंदो आहियां त जेकॾहिं बिज़नेस जो ऐं इंडस्ट्रियल माण्हुनि जो, वॾनि हाउसिस जो जेकॾहिं कंट्रोल जो कॉन्सेप्ट शुरू थियो आहे त उनजी मूजिद अमेरिका। अॼु तव्हांखे भले उहे इंडिया मां बि आवाज़ अचनि था त बाबा हिकिड़ा बिज़नेस हाउसिस आहिनि जेके मोदी खे गुजरात में बि सपोर्ट पिया कनि, उहे ई मोदी खे वज़ीर आज़म जी सीट ते बि खणी विया आहिनि। इहो जेको मॉडल आहे शकील साईं, इहो बेसिकली अमेरिकन मॉडल आहे जंहिंखे रेस्ट ऑफ द वर्ल्ड में कॉपी कयो वियो आहे। जी बदर साहब, जीअं स्लेवरी जो ज़िक्र थियो सिविल वार जे हवाले सां ऐं कॉन्स्टिट्यूशन जी ॻाल्हि बि निकिती त 13, 14 ऐं 15 जेका अमेंडमेंट कई वई उन खां बाद में स्लेवरी खे नॉर्थ ऐं साउथ मां ख़तमु कयो वियो। हिन जंग में ज़ाहिर आहे त साउथ जेको आहे उनखे सरेंडर करणो पियो। मुंहिंजो सुवाल इहो आहे त इन स्लेवरी जे ख़तमु थियण खां पोइ जेको रिकंस्ट्रक्शन एरा आहे उनमें उन जा सोशल वैल्यूज़ ते कहिड़ा असर पिया, इंडस्ट्रियल जेका एक्सपेंशन थी, थोरो असांखे उन जे बारे में ॿुधाइजो, पॉलिटिकल सिस्टम ते कहिड़ो इम्पैक्ट पियो? ज़बरदस्त। मां ईअं सम्झो त जॾहिं इंडस्ट्रियलाइज़ेशन थी आहे अमेरिका में त तव्हांखे मतिलबु इन जे तमामु जल्दी अमेरिका में जेको वॾे लेवल ते जंहिंखे ऑयल रश सॾिबो आहे न शकील साईं, उहो थियो अथव 1900 ऐं 1901 में। उनखे सॾिबो आहे अमेरिकन ऑयल रश। ऐं जेको ॿियो लफ़्ज़ आहे उनजो आहे टेक्सन बूम। ठीकु आहे, टेक्सास में ऑयल एक्सप्लोर थिए थो ऐं तमामु तेज़ आहे। टेक्सास बेसिकली ईअं सम्झो गर आहे साउथ जी। ठीकु आहे, उते इंडस्ट्रियलाइज़ेशन थिए थी ऐं इन डेवलपमेंट में पहिरियों अमरीकी सदर हो जंहिं हिकिड़ो कानून ॾिनो हो, उनखे सॾिबो आहे मोनरो डॉक्ट्राइन। उन इहो चयो हो त जेको ओल्ड वर्ल्ड आहे, यानी ओल्ड वर्ल्ड सॾिबो आहे एटलांटिक खां असां वारे पासे, ईस्टर्न हेमिस्फेयर, यानी एटलांटिक खां खॿे पासे जेके इलाइक़ा आहिनि, उहे जेके आहिनि उहे इंटरफेरेंस न कनि न्यू वर्ल्ड में, यानी अमेरिका कैनेडा या अमेरिकाज़ जंहिंखे सॾिबो आहे साउथ ऐं नॉर्थ अमेरिका, उन में इंटरफेरेंस न करनि ऐं अमेरिका इंटरफेरेंस न कंदो। इहो 1812 में हू चवे थो, ही पहिरियां। ठीकु आहे, ऐं पोइ जेको हिन खां पोइ पहिरियों उहो सदर अथव, मां माज़रत सां मां मोनरो डॉक्ट्राइन खां पहिरियों वाक़ियो आहे, उहो अथव थियोडोर रोज़वेल्ट, जेको जंहिं पहिरियों दफ़ो स्पेनिश वार कई। स्पेनिश वार छो कई साईं? इन जे लाइ जो स्पेन जो साउथ अमेरिका जे मुख़्तलिफ़ मुल्कनि ते काबिज़ हुया, उन जूं कॉलोनियूं हुयूं उते। इहा एंड थी ही यूरोप जी डोमिनेंस जी। इंग्लैंड खे हितां भॼायो वियो। ठीकु आहे, फ्रांस उनमें अमेरिकन्स जी कॉन्टिनेंटल आर्मी जी मदद कई। उन खां बाद में अमेरिका वार कई स्पेन सां। छो वार कयईं त जीअं साउथ अमेरिका में जन अॼु बि तव्हांखे ख़बर हूंदी त डोमिनेंट उनजी लैंग्वेज स्पेनिश आहे, उते स्पेन जो कब्ज़ो हूंदो, स्पेन खे उतां भॼायो वियो। ऐं खोड़ अहिड़ा इलाइक़ा, मिसाल जीअं लॉस एंजलिस या कैलिफोर्निया आहिनि जेके स्पेन जा इलाइक़ा, उन ते हू क़ाबिज़ थो थिए। दिस वॉज द बिगिनिंग जॾहिं अमेरिका यूरोपियन पावर्स खे जी जो इंटरफेरेंस ख़तमु कई। ठीकु आहे साईं, उन खां जी बाद में छा थो थिए, फर्स्ट वर्ल्ड वार थिए थी। फर्स्ट वर्ल्ड वार में भी अमेरिका जी पोजीशन इहा कोन हुई त हू को डिसीजन वठी सघे। हाणे मां कोट थो करणु चाहियां, जॉर्ज इलियट जो हिकिड़ो किताबु आहे, इलियट जेको हुयो उहो इलियट रोज़वेल्ट, नॉट जॉर्ज इलियट, इलियट रोज़वेल्ट जो किताबु आहे एज़ ही साइड। इहो आहे मतिलबु कंहिंजो पुटो फ्रैंकलिन डिलानो रोज़वेल्ट जो पुटो जेको कैप्टन हो। ठीकु आहे साईं, ऐं हिन जी शिप ते, यानी जेको पहिरियों दफ़ो चर्चिल मिलणु आयो हो रोज़वेल्ट सां साईं, सेकेंड वर्ल्ड वार में शुरूआती ॾींहंनि में जॾहिं अञा अमेरिका हुन में इन्वॉल्व न थियो हो, त ही पंहिंजे पीउ सां गॾु हो। हिन पंहिंजे किताब एज़ ही साइड में लिखियो आहे साईं, मां कोट थो कयां हुनखे, त फर्स्ट वर्ल्ड वार में जॾहिं अमेरिका मदद कई यूरोप जी ऐं जर्मनी खे इंग्लैंड जी ऐं जर्मनी खे शिकस्त आई, त उनजो नतीजे में इंग्लैंड जेकी आहे उहो असांजा शिप्स जेके मर्चेंट शिप आहे उनखे डाउन करे छॾियो, ख़तमु करे छॾियो ऐं सॼे इकोनॉमिक मॉडल ते पाण कब्ज़ो करे वेही रहियो। अगेन हू चवे थो
त असां न चाहींदासीं, इन में तव्हांखे सिविल वार बि सम्झ में न ईंदी, त असां न चाहींदासीं त सेकेंड वर्ल्ड वार में इंग्लैंड वरी क़ाबिज़ थिए ऐं वरी पंहिंजे कानूननि में हुकूमत करे। असां कानूनीज़ जी सपोर्ट न कंदासीं, असां आज़ाद मुल्कनि जी सपोर्ट कंदासीं। शकील साईं, इहो लफ़्ज़ सम्झो, सेकेंड वर्ल्ड वार जे दौरान छा थो चवे त असां आज़ाद मुल्कनि जी सपोर्ट कंदासीं। इहे डिलानो रोज़वेल्ट जा अखर आहिनि ऐं हुननि इंग्लैंड खे इहो बावर करायो त भई तव्हां कानूनियूं ख़तमु कंदो। तंहिंजे करे ई जेके बक़ाया तमामु तेज़ी सां मुल्क आज़ाद था थियनि, उन में इन पॉलिसीज़ खे तव्हां सम्झो। इहो साॻियो ई मामिलो हुयो जेको सिविल वार जे दौरान जेको हुननि चयो त भई असांखे आज़ाद माण्हू खपनि त जीअं पंहिंजी इंडस्ट्रियलाइज़ेशन असां करे सघूं। ऐं छाकाणि जो फर्स्ट वर्ल्ड वार में इंग्लैंड ऐं फ्रांस गॾिजी करे सॼो मिडल ईस्ट पाण में विरहायो ऐं तंहिंजे करे ई सेकेंड वर्ल्ड वार खे एज़ अ पॉइंट इस्तेमालु कंदे इसराइल ऐं वग़ैरह ठाहिया वियव त जीअं मिडल ईस्ट में हाणे हिकिड़ी नई कुवत जी इंटरफेरेंस वधे ऐं उनजो नतीजो छा निकितो उहो असां सभिनि जे साम्हूं आहे। जी बदर साहब, साउथ ऐं नॉर्थ, जीअं तव्हां चयो त साउथ जे अंदरि हिकिड़ा स्लेवरी पॉकेट्स हुया, एग्रीकल्चर जेको उते लैंड हुई, ऐं उन खां बाद में नॉर्थ में जीअं तव्हां चयो त उते हिकिड़ो इंडस्ट्रियल इन्वायरमेंट हुई। अॼु जो जेकॾहिं पाण कंपेरिज़न कयूं नॉर्थ ऐं साउथ खे, त अॼु साउथ जे अंदरि सूरत हाल छा आहे? सही, हाणे त ईअं सम्झो सॼी दुनिया में उहो दौरु न आहे। हाणे सॼी दुनिया में सोशल वेलफेयर जेको बि आहे इहो बेसिकली हाणे एवरीबडी, हाणे माना ईअं खणी चओ त इंडस्ट्रियलाइज़ेशन जी क्या इवन मुल्कनि जी न आहे, हाणे फैमिलीज़ जी आहे। मिसाल जे करे पोयनि ॾींहंनि में ज़िक्र निकितो ख़ासि करे पैलेस्टाइन इशू ते त बाबा कहिड़ियूं कंपनियूं आहिनि जेकी घणे भाङे मार्केट ते क़ाबिज़ आहिनि, त हर कंहिं उहे नाला खणणु शुरू कया। बोइंग आहे या मुख़्तलिफ़ अहिड़ियूं कंपनियूं हुयूं जेके सामान ठाहिनि थियूं, जेके वार जो सामान ठाहिनि थियूं, वरी जेके फूड प्रोडक्ट्स में कहिड़ियूं कंपनियूं आहिनि, मिसाल नेस्ले जो जाइन जो ज़िक्र, हींअर कंपनीज़ रूल कनि थियूं। माना इहो चई सघिजे थो कंपनी कारपोरेशन्स जो जेको रूल आहे। एग्ज़ैक्टली हाणे इवन कंट्रीज़ आर सबसर्वेंट। कंट्रीज़ बि जेके आहिनि उहे मतिलबु असां इवन जॾहिं बुश जूनियर जी ॻाल्हि निकिती त उहे कंपनियूं हुयूं न, जे बुश जूनियर खे चवनि था त इलेक्शन में माना रिग थियो आहे अमेरिका जी इलेक्शन में, अमेरिका जी इलेक्शन ते डाउट कया विया। तव्हांखे यादि हूंदो त एलगोर जे हवाले सां त भई एलगोर ई खटे पियो ऐं पोइ बुश जूनियर जो भाउ जेको गवर्नर हुयो तंहिं ज़माने में फ्लोरिडा जो, हाउ ही हेल्प्ड हिज ब्रदर ऐं छो हुन कई हुआ। ऐं पोइ बाद में साबित थो थिए त जेके ऑयल कंपनियूं कीअं उन्हनि वञी जेको मुख़्तलिफ़ ग्रुप्स आहिनि, मुंहिंजे ज़हन में नालो नथो अचे, उहे ॿुधाया विया त भई हीअ ग्रुप्स आहिनि फलाणा, जंहिंमें हुन जा डिक चेनी या इहे जेके माण्हू हुया हुन जा, उहे हाउ दे प्रॉफिटेड फ्रॉम ऑल दैट एडवेंचर ऐं कीअं थियो इहो त आया आहे बिल्कुलु। जी बदर साहब, ऑयल जे हवाले सां ज़ाहिर आहे त पाण नेक्स्ट असांजी कोशिशि हूंदी त ऑयल जे जेको केतिरो इन्फ्लुएंस रहियो आहे कंपनियुनि जो, उन ते बि पाण प्रोग्राम कंदासूं। उन खां सवाइ हथियार ठाहींदड़ कंपनियूं जेके आहिनि उन्हनि जो बि ज़ाहिर आहे त तमामु घणो इन्फ्लुएंस रहियो आहे। त अव्हां छा था सम्झो त जेको इब्राहिम लिंकन जी सोच हुई उहो एंटी स्लेवरी हुयो ऐं उन स्लेवरी खे ख़तमु बि कयो। 1865 में उहा स्लेवरी ख़तमु थी, कॉन्स्टिट्यूशन में अमेंडमेंट बि आंदी वई ऐं अॻिते हली असां ॾिसूं था त कंप्लीटली उहा ग़ुलामी ख़तमु नथी थिए। ऐं मार्टिन लूथर जो बि पाण ज़िक्र करे आयासीं। अॼु जो जेको तव्हां कंपनी जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो, कारपोरेशन्स जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो, अॼु असां ॾिसूं था त अमेरिका जेको आहे थर्ड वर्ल्ड जे मुल्कनि जे अंदरि जेको आहे उन्हनि जी पॉलिसियुनि ते IMF वर्ल्ड बैंक जे थ्रू जेको आहे उन्हनि ते असरअंदाज़ थिए थो पियो। अॼु बि उहो कॉलोनियल्स जेको सिस्टम आहे कंहिं न कंहिं तरीक़े सां उनखे सपोर्ट कयो वञे थो, टेररिज़म खे सपोर्ट कयो वञे थो पियो ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि जी जेका ख़ुदमुख़्तियारी आहे उनमें इंटरफेरेंस कयो पियो वञे थो। त हीअ जेका सोच हुई इब्राहिम लिंकन जी अमेरिका जे हवाले सां स्लेवरी जे ख़ात्मे जे लाइ, अव्हां सम्झो नथा त अमेरिका हिकु मुल्क जी हैसियत में, हिकु सुपर पावर जी हैसियत में दुनिया जे ॿियनि मुख़्तलिफ़ मुल्कनि में
उन्हनि खे स्लेव रखण जे लाइ उते स्लेवरी जे पॉकेट्स खे जेको आहे हिमथाइण जे लाइ जेको पॉलिटिकल या कॉर्पोरेशन्स IMF जे थ्रू जेको इंटरफेरेंस करे थो पियो, उहा अमेरिका जे अब्राहम लिंकन जी सोच जे बिल्कुलु उबतड़ न आहे। बिल्कुल सही है। ऐं मां ईअं सम्झंदो आहियां त लिंकन वाज़ द लास्ट प्रेसिडेंट इन अमेरिकन हिस्ट्री, जेको मां कंसिडर कंदो आहियां, जेको कॉन्स्टिट्यूशन ते या अमेरिकन ड्रीम ते इस्तेमालु कंदा त भई अमेरिकन ड्रीम उन ते बीठल माण्हू हो। उन खां बाद में अमेरिका मेटामार्फोसिस थियो आहे ऐं बिल्कुलु बदिलियो आहे। ऐं अमेरिका में पोइ जेकी आहे उहा अल्ट्रुइज़म जी या इंसान दोस्ती वो सिर्फ़ महज़ उहो दिखावे जी ॻाल्हि आहे। बाक़ी त असां सभु सम्झूं था त असां वटि बि ख़ुदि ज़ाउल खे कंहिं सपोर्ट कई, मुशर्रफ खे कंहिं कई। सो इहा ॻाल्हि हाणे तारीख़ जो हिसो आहे, को असां नए में को इंकशाफ कोन पिया कयूं। तो इन तरह जी बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे। लिंकन वाज़ द लास्ट प्रेसिडेंट जंहिंजे लाइ चई सघिजे थो त जेको अमेरिकन ड्रीम जी ॻाल्हि करे वियो। महिरबानी बदर समेजो साहब। नाज़रीन, हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। असांजी कोशिशि हूंदी त न रुगो अमेरिका पर दुनिया जा मुख़्तलिफ़ जेके मुल्क आहिनि ऐं उनमें जेके हिस्ट्री जा मुख़्तलिफ़ कैरेक्टर आहिनि या क्लासिक बुक्स आहिनि, असां पंहिंजो सिलसिलो ईंदड़ प्रोग्रामनि में बि जारी रखंदासूं। हिते पंहिंजे मेज़बान शकील सुमरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाहे।